साईं हाणे सुञा तो ता हिनखे हां यार हल पेरा अल्लाह खुश कर दे साल थी आने मिलिया ना मूंखे चई असां ता नंढड़ो मां ता ॾिठो आहे सुञातो आहे पोइ मां बि नालो वरितो मां मूंखे चई त नंढड़ो हुयो असां हा असां गॾु पढ़िया कयां दोस्त हुआसीं चई न सुञातई मां चयो हा हे भाऊ मुख्तार ये गॾु क्रिकेट खेॾंदा हुआसीं क्लास खेॾासीं शम्स कलोड़ो दोस्त या असां दोस्त पाण में नंढे लाकुर खां साल थी आहिनि वरी ॾिठो जो हिक ॿिए खे न आहे वरी अॼु मिलियाऊं ॿियो तव्हांजो जूस चाहींदा स्पेशल हा जेॾी महिल अचनि हुकुमात जो थोरा मूंखे इशारो ॾिनई चई बस कर मां ॾिसां किथे मुनी था हां कने की शाल अस्सलाम वालेकुम साईं कहिड़ा हाल आहिनि वालेकुम अस्सलाम साईं तव्हां पंहिंजे दोस्त जो तारीफ़ न करायो साईं पाण वारत वकील बाक़ायदी अस्सलाम वालेकुम राम जो नालो गुलाम रसूला अचां जो भई मशहूरी बि छॾींदा आहिनि छो जो वॾनि सां मशहूरी ॿियनि सां आहे इन करे मां हिते आहियां मुंहिंजी हिते तालीम त आहे पंहिंजी BA ताईं MA ताईं कई अथमि हाणे हिते मज़दूरी कंदो आहे रोड स्टाफ ते बसूं जूं गाॾियूं लाहींदो आहे कंदो आहे अलाह चई तव्हांखे ख़ुशि कंदे आयो त ख़ुशि न महिरबानी बाबा महिरबानी पर तव्हां न माना न सुञातो पोयां न साईं आवाज़ जो औरत जो कढंदा केॾा सुञाणींदा असांखे ॾिसणु पसंदि न आयो इन हिसाब सां मूंखे इशारो थी वियो हा इशारो खे न ॻाल्हायूं हाजी साहब पाण सूप में तव्हांखे सूप कीअं लॻो सूप सुठो आहे माशाल्लाह जी बिल्कुल साईं असां आया आहियूं कानपुर असां सुभाणे ॿाहिरि खे दावत ॾिनी आहे मेहर जो माओ खाराईंदासीं माशाल्लाह हा मेहर मां इंशाअल्लाह अलाह ख़ैर करे ईअं ई मुठंदासीं कीअं विया सॼी दोस्तनि खे संगत खे साथी खे वरी ॿिए असांखे अमरा दावत मेहर में तव्हांखे नीरक पकी खाराईंदासीं अच्छा उहे बि खंभ खई ईंदा नीरक पकी कोटे लॻी ईंदा सम्झो साईं बाक़ी असां ग़रीब दावत इहा आहे कि सूप खाधोसीं वरी अॻिते हली था खाऊं ॿियो माल अच्छा कंहिं दावत की कई आहे दावत सही अॻे ज़ुबैर साहब ने अच्छा हा भाऊ ज़ुबैर साहब कई आहे मेहर जी दावत साईं जा अल्फाज़ आहिनि मतलब हा साईं तव्हां पंहिंजे साईं जेके शुरू वारा कुझु अल्फाज़ आहिनि उहे मुंहिंजा आहिनि ॿिया मुंहिंजा न असां आयासीं खानपुर माशाल्लाह सही साईं अहमद खान नेपर साहब अहमद खान नेपर साहब जी दावत ते जी ऐं उन ॻोठ घुमण हा सुभाणे वेंदासीं मेड़ जो माओ खाईंदासीं ऐं माशाल्लाह वरी खणी ईंदासीं उहा बि संगत ते खाराईंदासीं माशाल्लाह माशाल्लाह हाजी तव्हां सां हिसाब खणी आयासीं कब का आयो दवा